ओम साईं राम। गुल टेवीह। बसर वापराइण वारो अजीब संत। सभिनी इंसाननि में सतो, रजो ऐं तमो टेई गुण हूंदा आहिनि। माया जे असर हेठि अची असां पंहिंजो सच्चिदानंद स्वरूप विसारे पाण खे ई शरीर सम्झी रहिया आहियूं ऐं ईअं चई रहिया आहियूं त असीं ई करे ऐं भोॻे रहिया आहियूं, यानी दुखनि ऐं सुखनि में पाण खे अज्ञान विचां फासाए रहिया आहियूं। उन अज्ञान खे छुटकारे पाइण जो उपाउ कहिड़ो आहे? उपाउ सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे त सतगुरू जे चरणनि में विश्वास, प्रेम, भक्ति ऐं सेवा। श्री साईं बाबा ईश्वर जो अवतार हूंदे बि हमेशह चवंदा हुआ त मां ईश्वरनि जो दास आहियां। अवतार हूंदे बि हिननि सत्संगनि अॻियां पंहिंजे अमली हयाती जा मिसाल पेश करे ॾेखारियो त पंहिंजे कर्तव्य ऐं फ़र्ज़ जी पालना कीअं निभाइणु घुरिजे। हिननि कॾहिं बि कंहिंजी बि गिला न कई, कंहिंखे हानि न पहुचायूं, कंहिंजो अनादर न कयूं, न वरी कॾहिं चयूं त मां ई सोहम यानी ईश्वर आहियां। संदन ज़ुबान ते अल्लाह मालिक जो जाप हूंदो हो ऐं चवंदा हुआ त मां अल्लाह मालिक जो दास आहियां। असांजा के शुभ कर्म जाॻिया हुआ जो असीं श्री साईं बाबा जे शरण में आयासीं ऐं संदसि लीलाऊं ऐं उपदेश ॿुधण जो असांखे उत्तम मौक़ो मिलियो। हिकु योग अभ्यासी नाना साहिब चंदोकर सां गॾिजी शिरडी में आयो। हिन पातंजलि योग सूत्रनि ऐं ॿियनि शास्त्रीय ऐं ग्रंथनि जो चङो अभ्यास कयो हो, लेकिन आत्म अनुभूति कान हुअसि। संदसि मन अहिड़ो चंचल हो जो थोरो वक़्तु बि समाधि में वेही नथे सघियो। साईं बाबा जी साराह ॿुधी हू संदन कृपा हथ करणु ऐं मन जी एकाग्रता हासिल करण लाइ मस्जिद में आयो त साईं बाबा खे रोटी ऐं बसर खाईंदो ॾिठईं। यकदमि दिलि में ख़्यालु आयुसि त बसर खाइण वारो ही शख़्स मुंहिंजूं शंकाऊं कीअं दूरि करे सघंदो ऐं मुंहिंजे मन खे एकाग्र कीअं करे सघंदो। अंतर्यामी बाबा जिन हिन जे मन जी शंका परोड़े चयो, अरे ओ नाना, जंहिंखे बसर खे भस्म करण जी शक्ति हुजे उनखे खाइणु खपे, ॿियनि खे बसर खाइणु न खपे। योगी इहे अखर ॿुधी अंतर्यामी साईं जिन जे चरणनि में लेटी पियो ऐं आत्मसमर्पण करे कुझु वक़्त ताईं शुद्ध ऐं निष्पट भाव सां बाबा जिन जी सेवा करे पंहिंजे मन जूं कठिनाऊं बाबा जिन जे अॻियां रखी उन्हनि खे हल करण जा उपदेश ॿुधी दिलि जे सुख ऐं संतोष प्राप्त करे पोइ बाबा जिन जे आॻियां ऐं उरी प्रसाद वठी शिरडी मां हलियो वियो। नांग जे ॾंगियल भक्त श्यामा जी अजीब दवा करणु। पालियल तोतो ऐं अज्ञानी इंसान ॿई हिकु ॼणा आहिनि, छो त पालियल तोतो पिंजरे में बंदि रहे थो ऐं अज्ञानी इंसान शरीर जे पिंजरे में बंदि या ॿधलु रहे थो। पर जेकॾहिं हरी कृपा सां इंसान खे सतगुरु मिली वञे त हिन जूं ज्ञान अखियूं खोले खेसि बंधन मुक्त करे त हिन जो जीवन ज्ञानमय थी पवे थो। हिकु दफ़े श्यामा भक्त खे हथ जे आङुर में नांग चकु पातो ऐं ज़हर चढ़ी वञण करे सॼे शरीर में ॾाढी पीड़ा अनुभव कयईं ऐं सम्झाईं त मौत ॼाण आयो। संदन दोस्तनि जी मर्ज़ी हुई त श्यामा खे भॻवानु विठोबा वटि खणी वञूं, छो त उते दवाउनि, झाड़नि वग़ैरह जो बंदोबस्तु हो। पर श्यामा इनकार करे मस्जिद में वेठल भॻवानु विठोबा यानी साईं बाबा वटि डोड़ंदो वियो। बाबा जिन खेसि ईंदो ॾिसी छॿण ऐं गारनि ॾियण जी अजीब लीला चालू कई ऐं कारजी चवणु लॻा, अड़े डरपुक ऐं डिजड़ा पुजारी, मस्जिद में मथे न अचु, ख़बरदार जो हिते आयो आहीं, ॾाकण तां हेठि लहो। बाबा जिन जो क्रोधी रुख ॾिसी श्यामा दिलि में चवणु लॻो त मुंहिंजो घर त ही मस्जिद ई आहे ऐं मुंहिंजो सहारो पिणु साईं बाबा आहिनि, पर हीअं साईं बाबा मूंखे हितां भॼाए कढी रहिया आहिनि त मां हाणे कंहिंजी शरण में वञा। मूं ही दर पकड़ियो आहे, इहो कॾहिं की न छॾींदुसि, भले त छा बि थी पवे। ईअं चई ॾाकण जे हेठां वेही रहियो। थोरी देरि खां पोइ जॾहिं बाबा जिन जो क्रोध लथो त श्यामा मथे चढ़ी अची बाबा जिन जे साम्हूं बीठो। बाबा जिन चयो, मतां ॾिजांइ, तिर जेतिरी बि चिंता न कर, दयालू फ़क़ीर तुंहिंजी रक्षा अवश्य कंदो। वञी पंहिंजे कमरे में वेह, पर ॿाहिरि न निकिरजांइ। मूं ते विश्वास रखी बेडपो थी चिंता तागे वञी कमरे में वेह। वरी थोरे वक़्त खां पोइ तात्या पाटिल ऐं काका साहिब दीक्षित खां चवाए मोकिलियऊंसि त पंहिंजे मर्ज़ीअ मूजिबि भोजन कर, कमरे में बंदि कंदो रहिजे, लेटी या सुम्ही न पइजे। श्यामा बाबा जिन जे मोकिलियल नियापे ते अखर ब अखर अमल कयो
ऐं थोरे वक़्त अंदर ई सूरु लही वियुसि ऐं पाण खे बिल्कुलु ठीकु सम्झणु लॻो। पाठकनि खे ज़रूरु अजब लॻंदो त बाबा जिन श्यामा खे छो मोटायो। जवाबु इहो आहे त बाबा जिन श्यामा खे अवल चयो, हटो, दूर हट, नीचे उतरो। इहो बाबा जिन जो 5 अखरो मंत्र हो, जंहिंमें नांग जे ज़हर खे क्रोध में भरिजी चयऊं त मथे वञ यानी लही वञ, दूर हट यानी निकिरी ॿाहिरि वञ, ऐं नीचे उतरो यानी हेठि चढ़णु मथे चढ़ण बदिरां हेठि लही वञ। मतिलबु त ज़हर खे श्याम जे शरीर में न फैलिजण जी आज्ञा ॾिनऊं। ॿियनि झाड़ वारनि या ॿियनि मंत्रनि जे झाड़ विझण या चांवर पढ़ी या पाणी पियारण जो कमु असुल की न कयऊं। समर्थ साईं बाबा बिना को केरु अहिड़ी अजीब लीला कीअं ॾेखारे सघंदो। पंचायत जो ढंढोरो, बकरे जे बलिदान जी लीला। शिरडी में हिकु भेरे सख़्तु प्लेग जी बीमारी अची पई। माण्हू डिॼी विया। शहर जे मुखियनि गॾिजी ढंढोरो घुमायो त शहर जे में ॿाहिरां ईंदड़ काठियुनि जी गाॾियुनि खे वापसि मोकिलियो वञे ऐं ॿियो को बि बकरो बलिदान न कयो वञे। जेको ईअं न कंदो तंहिं ते पंचायत तरफ़ां ॾंडु विधो वेंदो। बाबा जिन खे उन ढंढोरे जो पतो पियो। हिकु काठियुनि जी गाॾी ॿाहिरां आई त माण्हू उनखे वापसि करण लाइ कठा थी विया। बाबा जिन खे जॾहिं ख़बर पई त रूबरू वञी गाॾी वारे खे चयूं त तूं इहा गाॾी हली मस्जिद में लाइ, धूणीअ लाइ मूंखे खपे। कंहिंखे बि बाबा जिन जे साम्हूं पढ़ण जी ज़रूरत न थी ऐं गाॾी वारो काठियूं लाइ पैसा वठी हलियो वियो। मस्जिद में धूणी ॾींहं राति जलंदी रहंदी हुई ऐं मस्जिद मां के माण्हू घुर्ज पवण ते थोरियूं काठियूं पिणु खणी वेंदा हुआ, छो त मस्जिद हर वक़्तु खुलियलु रहंदी हुई। बाबा जिन कंहिंखे बि ईअं कोन चवंदा हुआ त काठियूं छो थो खणी वञी। संदसि कंहिं सां वेर भाव कोन हूंदो हो ऐं न की कंहिं सां नफ़रत कंदा हुआ। मतिलबु त पंचनि जे ॾियारियल ढंढोरे खे बेकार ऐं बेफ़ाइदो सम्झी बाबा जिन उन जे बरख़िलाफ़ क़दम खयो। जल्दी ई हिकु माण्हू मस्जिद में बकरे जी ॿल चाढ़णु आयो। बकरो अहिड़ो ॿुढो हो ॼण त मरे थो। उन वक़्तु मालेगांव जो वृद्ध वकील पीर मोहम्मद अरफ बि वेझो बीठो हो। बाबा जिन उन फ़क़ीर खे चयो त बकरो कहे ॿली चाढ़ियो। बाबा जिन उन फ़क़ीर खे इज़त ॾियण ख़ातिर खेसि पंहिंजे साॼे पासे खां विहारींदा हुआ ऐं चिलम बि पहिरीं हुनखे पीआरे पोइ पाण पीअंदा हुआ। ॿीहरनि जी मानी खाइण महिल बि अवल हिन खे खाराए पंहिंजे साॼे पासे खां विहारींदा हुआ ऐं जेका बि भेट ईंदी हुई उन मां 50 रुपया हर रोज़ु उन फ़क़ीर खे ॾींदा हुआ। जॾहिं फ़क़ीर मोकिलाए वेंदो हो त बाबा जिन खेसि उपराइण लाइ 100 क़दम सां गॾिजी वेंदा हुआ। हाणे जॾहिं बाबा जिन उन खे चयो त बकरो कोहे ॿली चाढ़ियो त मुस्लमान फ़क़ीर हिकदमि चयो त बकरो ॿली चाढ़णु अजायो आहे, मां कीन कहंदुसि। उन ते बाबा जिन श्यामा खे चयो त तूं बकरो कोही ॿली चाढ़। श्यामा यकदमि राधा माई जे घर वञी उतां छुरो आणे बाबा जिन जे अॻियां रखियो। राधा माई खे जॾहिं पतो पियो त छुरो बकरे कोहण लाइ खणी वियो आहे त न हिकदमि ॿियो माण्हू मोकिले छुरो वापसि घुराए वरितईं। तंहिं ते श्यामा वरी पाड़े मां ॿियो छुरो वठणु वियो पर देरि लॻसि। एतिरे में बाबा जिन वरी काका साहिब दीक्षित खे चयो त तूं बकरो कोई करे ॿली चाढ़। हू जेतोणीकि ब्राह्मण कुल जो हो पर सतगुरू जी आज्ञा मञी साठे वाड़े मां छुरो आणे बकरे कोहण लाइ तयारु थियो। जेतोणीकि कॾहिं बि हिन हयाती में अहिड़ो कमु कोन कयो हो। सभु माण्हू अजब खाइण लॻा त जंहिं बकरे कोहण लाइ हिकु मुस्लमान फ़क़ीर इनकार कयो आहे ऐं बाबा सां शामिलु रहन आहे, उन ई कसाई कमु करण लाइ सनातन धर्म जो काका साहिब कीअं तयारु थियो आहे। काका साहिब पंहिंजी धोती मथे करे कमर कसे छुरो खणी उथियो ऐं बाबा जिन खां आख़िरी आज्ञा मिलण जे इंतज़ार में बीठो। बाबा जिन यकदमि चयो, कहिड़ो वीचार करे रहियो आहीं, बकरे ते छुरो आहे। काका साहिब बांह मथे करे जीअं ई छुरो ते वाहियो, बाबा जिन चयसि, झल झल, तूं कहिड़ो न दुष्ट पापी आहीं, ब्राह्मण थी करे कसाई जो कमु करे रहियो आहीं। काका साहिब छुरो हेठि रखी हथ जोड़े चयो त अव्हांजी आज्ञा पालण मूं लाइ परम धर्म जो कमु आहे। मां अव्हांजो बंदो ऐं ज़र ख़रीद बानो आहियां ऐं अव्हांजे हुकुम बजा आणण लाइ ॿधलु आहियां। बकरे खे मारणु वाजिबु आहे या न, उन में मुंहिंजो को मतिलबु न आहे। मुंहिंजो फ़र्ज़ु आहे बिना कंहिं बि सोच वीचार जे अव्हांजे हुकुम जी पैरवी करणु। जे हुकुम करियो त मां बकरे बदिरां पाण खे बलिदान करण लाइ बि तयारु आहियां। आख़िर फ़ैसिलो इहो कयो वियो त बकरे खे बाबा जिन जे साॼे पासे खां रखियल विहाणे वटि आणे उते
कटियो वञे। बकरे खे जीअं उते आणणु लॻा त अधु पंध ते ई किरी करे मरी वियो ऐं लीला ख़तमु थी। भक्त टिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि। पहिरियों उत्तम भक्त जे गुरूअ जी इच्छा खां अवल ई सही करे कमु पूरो करे छॾींदा आहिनि। ॿियो मध्यम भक्त आज्ञा मिलण ते यकदम पालन कंदा आहिनि। टियों साधारण या रवाजी भक्त जे गुरू जी आज्ञा खे टालण जा बहाना पिया कढींदा आहिनि। पहिरें श्रेणीअ जा भक्त धीरज वारा ऐं जागृत ॿुधी वारा दृढ़ ते विश्वास क़ाइमु रखी आध्यात्मिक आदर्श ते तिखो तिखो वधी परमात्मा जे बिल्कुलु नज़दीक पहुची वेंदा आहिनि। उन्हनि लाइ हठ योग या ॿियनि कठिन साधना करण जी का आवश्यकता न आहे। अहिड़नि शिष्यनि ते सतगुरू जी कृपा सभिनी खां ज़्यादा थींदी आहे ऐं किन हालतुनि में उहो गुरूअ जे गदी जे लाइक़ पिणु बणिजी पवंदो आहे। जो मन बेचे सदगुरु के पास तिस सेवक के कार्य रास। जो मन बेचे सदगुरु के पास तिस सेवक के कार्य रास। ओम साईं राम। गुरु टेवियों पूरो थियो।